बिट शाह हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सख़र जे सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 7 ॾींहं वारे अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी आहे। अॼु 5 ॾींहं बि बिट शाह बुख हड़ताल कैंप क़ाइमु आहे। वधीक तफ़सीलात लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे सजाद मेमण। जी सजाद मेमण, तफ़सीलात खां आगाह कजो। वॾी महिरबानी तफ़सीलात जी आगाही ॾियण लाइ। जी बिल्कुल, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते भिटशा जी नगरीअ में सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 7 ॾींहं वारी अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी आहे। यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जे सदर रजब अली बोज़ार जी अॻवानी में 5 ॾींहं बि एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो आहे त सखर जे शहीद भलोड़ सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिल जेके कानून खां ॾाढा थी विया आहिनि, जेके हिन महर ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सिंध में रहंदड़ सहाफ़ी बिरादरी जी कलमकार हक़ सच लिखंदड़ गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हिन चयो त ग़रीब बेपहुच माण्हुनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिश कई बि वञे जेसीं ताईं शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि तेसीं ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। हिननि निगरान हुकूमत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जान मोहम्मद महर जे क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। जान मोहम्मद महर जे वारसनि ऐं सरापा एहतिजाज वणंदड़ सहाफ़ियुनि सां इंसाफ़ कयो वञे। जी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।